सिंध जी नए सिर अदावत जी सिरे हेठ मल्हाईंदड़ सकाफ़ती ॾियार जे हवाले सां बदीन जे इस्लामिया डिग्री कॉलेज जे प्रिंसिपल असगर अली मेमण पारां हिकु रंगारंगी प्रोग्राम करायो वियो, जंहिंमें शागिर्दनि क़ौमी गीतनि जी झुमरियूं हयूं, जॾहिं त सिंध जी सकाफ़त जे हवाले सां तक़रीरूं पिणु कयूं। वधीक तफ़सील ॾिसूं था अली मोहम्मद शान जी इन रिपोर्ट में। मुझी धरती मुझो शान सिंध जी नए सिर जे अदावत जे अज़म जे सिरे हेठ 4 दिसंबर के हवाले से हिन वक्त इस्लामिया डिग्री कॉलेज बदीन में एक सकाफ़ती रंगारंगी प्रोग्राम थी रहो है, जैमें मुख्तलिफ़ जो शागिर्द उन्हनि तरफा टेबलोस पेश किया विया आहिनि, गीत जो उन डांसूं कयूं वियूं आहिनि। अचो तो साण ॻाल्हि ॿोल कयूं तो 4 दिसंबर के कहिड़े तरीक़े से मल्हाए रहिया आहिनि। माशाअल्लाह असां मुझी धरती मुझे शान के हवाले से धरती टीचरनि जा असीं शुक्रगुज़ार आहियूं। उहे आया ऐं असांजो इस्लामिया कॉलेज में ये प्रोग्राम ॿारनि जो मुर्तब कयो आहे। हीअ असांजी सकाफ़त आहे जंहिंमें ज़ात नस्ल रंग उन्हनि खां सभिनी खां बालातर थी करे असां हिकु जहिड़ाई जो हिकड़ाई जो असां पैगाम ॾियूं था। ॾिसो त असांजी जेको ही धरती क़दीम आहे, हिन में औलियान सूफ़ीन बुज़ुर्गनि केतिरा ई अची था वञनि ऐं असीं पंहिंजी सिंध धरती के खां प्यार मोहब्बत इश्क के इज़हार कयूं था ऐं हीअ कल्चर डे मल्हाए रहिया आहियूं। सिंध धरती के हवाले से असांजी 50,000 साल पुरानी हिकिड़ी सकाफ़त है, उनके असां जो ऐसो प्रोमोट कंदा रहंदा आहियूं ऐं प्रोमोट करण भी घुर्जे, छो त असांजी सकाफ़त ॾींहों ब ॾींहुं जो ऐसो पोइते जो ऐसी थींदी थी वञे पर असां जो ऐसो इनके उजागर करण के लाइ असां पंहिंजे रैलियन में जी सूरत में असां पंहिंजे कॉलेजन में असां पंहिंजे स्कूलन में ऐं असांजे ॿिया जेके असांजा प्रोग्राम थींदा आहिनि उनमें असां उजागर कंदा आहियूं। असांजी सिंध के जी सकाफ़त, सिंध जे नए नस्ल के सिंध जी तालीम, सिंध जी तहज़ीब, सिंध जे कल्चर का एक ॼाण हासिल करण लाइ ऐं हिकु ॼाण ॾियण लाइ असां पंहिंजो यार कोठाईंदा आहियूं। के जी ईद वांगर ही असां तैयार थींदा आहियूं, ईद ते कपड़ा पाइनि त ईअं ई असां टोपियूं अजरक पाए मन गलियुनि मां असां गुज़रंदासीं। असां जेको सिंधी आहियूं पाण मञाईंदासीं सदाईं। मुंहिंजी धरती मुंहिंजो शान असां सकाफ़त 4 दिसंबर वॾी धाम धूम सां मल्हाईंदासीं ऐं असां दुनिया खे उहे ॿुधाईंदा चाहियूं त असां सिंधी का क़ौम आहियूं। असां सां गॾु अजरक टोपी पाए करे असां सां गॾु असां सां मिली करे असां सभई हिकु थी ॾेखारियो। असां दुनिया खे ॿुधाइणु चाहियूं था त असांजी बि हिकिड़ी क़ौम आहे, असांजी पंहिंजी सकाफ़त आहे ऐं असांजी पंहिंजी मिठड़ी ॿोली आहे। असीं ख़ुशि नसीब आहियूं जो असांखे 4 दिसंबर सिंधी ॾियारो मिलियो ऐं असांजा फ़ख़्रु आहे जो असीं सिंधी आहियूं। असांजे बिल्कुलु इंशाअल्लाह 4 दिसंबर अचे पियो, असीं बि इंशाअल्लाह कंदासीं तमामु हिन खां वधीक प्रोग्राम कंदासीं। जिन नाज़रीन इस्लामिया डिग्री कॉलेज जे शागिर्दनि ऐं उन खां अलावा उस्तादनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं कि उहे असांजो चवणु आहे त सकाफ़त जेका असांजी सिंध जी सकाफ़त 50,000 साल पुराणी आहे उनखे मल्हाए असीं तमामु घणी ख़ुशी महसूसु कंदा आहियूं। 4 दिसंबर जो जेको सॾु आहे इहो असां हर साल जीअं पंहिंजो ईद जीअं करे मल्हाईंदा आहियूं। कैमरामैन गुलाम सिंह चावड़ा सां गॾु अली मोहम्मद शाहानी, धरती न्यूज़ बदीन।